वफ़ाक़ी हुकूमत सिंध जूं 3 इस्पतालूं बोर्ड ऑफ गवर्नर्स तहत हलाइण जो फ़ैसिलो करे वरितो। चिना इस्पताल लाइ 4 रुकनी बोर्ड ऑफ गवर्नर्स बणाइण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सिंध हुकूमत इस्पतालूं बोर्ड ऑफ गवर्नर्स तहत हलाइण जी मुखालफ़त करे छॾी। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे 3 इस्पतालुनि चिना NICVD ऐं NICH खे बोर्ड ऑफ गवर्नर्स तहत हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। वफ़ाक़ी सरकार जिना इस्पताल जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो ऐलान कंदे मेंबर बि मुक़रर करे छॾिया आहिनि। चढ़े त सिंध सरकार का बोर्ड जे मेंबरनि लाइ नाला बि घुरी वरिता आहिनि। सिंध जे सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचोहो बोर्ड ऑफ गवर्नर्स जी मुखालफ़त कंदे बोर्ड लाइ नाला ॾियण खां इनकार करे छॾियो। सिहत वारी सूबाई वज़ीर चयो आहे त असां बोर्ड ऑफ गवर्नर्स जो हिसो न बणिजंदासीं। इस्पतालुनि जी मुंतक़िली वारो मामिलो पेचीदा आहे। सूबाई वज़ीर चयो त 3 वॾियुनि इस्पतालुनि खे वफ़ाक़ हवाले करण वारो मामिलो पहिरियां ई अदालत में हलंदड़ आहे। इस्पतालुनि खे बोर्ड ज़रिए हलाइण सां मुलाज़िमनि जी सर्विस स्ट्रक्चर सूदो ॿिया केतिरा ई मामला ख़राब थींदा।